तफ़सीली ख़बरुनि जी शुरूआत में ख़बर शामिल कंदासीं। तवानाई वारे वज़ारत सोलर सिस्टम इस्तेमाल कंदड़ लाइ नए नेट मीटरिंग पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी आहे। इज़ाफ़ी सरचार्जिस जी जाइ ते फ़ी यूनिट तब्दील थी मिले थो। ज़रिए जो चवणु आहे त नए सोलर बिलिंग तहत फ़ी यूनिट क़ीमत लॻभॻि 11 रुपया हूंदी। ज़रिए जो वधीक चवणु आहे त नेपरा खां 25 किलोवाट खां घटि लोड लाइ लाइसेंस हासिल करणु ज़रूरी हूंदो। शमसी वाइदनि जी मुदत 7 वरनि खां घटाए 5 साल कई वई आहे। नेट मीटरिंग मां नेट बिलिंग निज़ाम लागू कयो वेंदो। तवानाई वारे वज़ारत जे तर्जमान जो इहो चवणु आहे। ख़बर शामिल कयूं पिया। तवानाई वारी वज़ारत सोलर इस्तेमाल कंदड़नि लाइ नई नेट मीटरिंग पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इज़ाफ़ी सरचार्जिस जी जाइ ते फ़ी यूनिट तब्दील थी मिलंदा। ज़रिए जो चवणु आहे त नए सोलर बिलिंग तहत फ़ी यूनिट लॻभॻि 11 रुपया हूंदो। ज़रिए जो वधीक चवणु आहे त नेपरा खां 25 किलोवाट खां घटि लोड लाइ लाइसेंस हासिल करणु ज़रूरी हूंदो। शमसी मुआइदनि जी मुदत 7 वरनि खां घटाए 5 साल कई हुई। नेट मीटिंग मां नेट बिलिंग निज़ाम लागू कयो वेंदो। तवानाई वारे वज़ारत जे तर्जमान जो चवणु आहे।